अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, हाणे जेको आहे रहीम इहा वॾी कोशिशि कंदो ऐं दरिया ख़ान सां ऐं मूसा खां वञी मिलंदो त अस्पताल में सॼी कहाणी ॿुधाईंदो। पोइ मूसा बि सॼी पंहिंजी कहाणी ॿुधाईंदो त असल में असां गोली कीअं हलाईसीं, छो ईअं थियो, लेकिन मां मारणु न पियो चाहियां, मजबूरन हालात अहिड़ा पैदा करे छॾिया सिजावल ख़ान, तॾहिं मूं हिकदमि खयो। पोइ रहीम इहे ॻाल्हियूं ॿुधी ऐं रहीम ऐं जेको दरिया ख़ान इहे ॿई गॾिजी ई कोशिशि में कंदा त ठाह कराए छॾियूं सिजावल ऐं मूसा जो, जीअं टियों माण्हू को दुश्मन फ़ाइदो न वठे। ऐं जेको दरिया ख़ान आहे इहो इंसान मीर सां बि पूरी मिलण जी कोशिशि कंदो। नेक्स्ट एपिसोड में अन क़रीब उन जी मुलाक़ात थी वेंदी त मीर खां उहो राज़ वठण जी कोशिशि कंदो त मीर आख़िर आहे कहिड़े भर, कॾहिं बचाए थो कॾहिं मारे थो, चकर छा आहे। अहिड़े हिसाब सां मीर सां बि मिलंदो ऐं रहीम मिली करे पोइ सिजावल ऐं सलीम अकबर यारनि खे बि सॼी कहाणी ॿुधाईंदो त हीअ चकर हीअं आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तों आहिस्ता आहिस्ता इन्हनि जा ॿिन्हिनि जा दुश्मनी ख़तमु थी वेंदी। सिजावल ऐं मूसा जो अन क़रीब वरी ठाह थी वेंदो। जेका इहे दोस्त गॾिया आहिनि इहे दोस्त इन्हनि जो ठाह करण में कामयाबु थी वेंदा। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त भावर बि नेठि मजबूर थी हामी भरींदो ठाह जी सिजावल ख़ान सां, छाजे करे उन मूसा जे करे। ऐं ॿियो त उनखे ख़बर आहे नवाब ख़ान जेतिरो कमीणो सिजावल ख़ान न आहे, पोइ बि कुझु घटि आहे, एतिरो न आहे। इहे ॻाल्हियूं नेक्स्ट एपिसोड में थींदियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधायो मीर ऐं जेको आहे हाशू जो इहो तकरार हाणे हलंदो रहंदो। नेक्स्ट एपिसोड में बि हिक ॿिए जे मथां ईअं हथियार सिधा कंदा, लेकिन मीर इन खे बार बार चवंदो तूं नवाब ख़ान जो कुतो ऐं हाशू खे चवंदो हाशू खे हिते कावड़ लॻी रही आहे, उहो वरी हथियार सिधा कंदो। बहरहाल इन्हनि जो अॻिते तू में इहा हलंदी रहंदी। अन क़रीब दोस्तों तव्हांखे हीअ बि ॿुधाए छॾियूं त जेको आहे दरिया ख़ान वॾो किरदारु अदा कंदो इन्हनि जे ठाह में। ऐं नवाब ख़ान खे इहा शइ कान वणंदी त इन्हनि जो ठाह छो थो थिए, हू अञा शैतानी कंदो, अञा हाशू खे अञा चुंगो ॾींदो त इन कम खे कहिड़े बि तरीक़े सां वधाए जीअं इन्हनि दोस्तनि जो ठाह न थिए। माना हू पंहिंजी पूरी कोशिशि कंदो कम खे विञाइण जी, दरिया ख़ान ऐं रहीम कोशिशि कंदा कम खे ठाहिण जी। अने क़रीब इहे किस्तनि नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हां ॾिसंदव, तव्हांखे इहे सीन ॾिसण में ईंदा। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।